इल्म, अदब, सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां रुख न्यूज़ चैनल जो नुमाइंदो कबीर हुसैन अबड़ो। हिन वक़्तु असां मोहम्मद बचल अबड़ो साहिब जी उताक ते मौजूदु आहियूं। असां सां गॾु अकरम अली अबड़ो साहिब ऐं उनजो सौटु मुमताज़ अली अबड़ो साहिब। अचो त हिननि खां ज़िंदगीअ जे बारे में कुझु ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम अकरम अली अबड़ो वालेकुम अस्सलाम साईं कबीर साहब, कहिड़ो हाल आहे? ठीकु आहियो? तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी तव्हांजी तशरीफ़ आवरी जी। अदा मुंहिंजो नालो आहे अकरम अली अबड़ो। बेसिकली ॻोठ गाए जा असां बिलोंगिंग आहे। असां पंहिंजी प्राइमरी तालीम हितां हासिलु कईसीं, मैट्रिक। उनखां पोइ इंटरमीडिएट जे लाइ सखर वियासीं। सखर खां ग्रेजुएशन करे पोइ जीअं असां फारिग थियासीं त असांजो कज़न मुमताज़ अबड़ो साहिबु उन्हनि असांखे हुते हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनी में सिटी बैंक नाले बैंक हुई, जॉब ते लॻायो एज़ अ लिटिगेशन ऑफिसर। उतां खां पंहिंजो प्रोफेशनल कैरियर स्टार्ट कयोसीं। उते 4-5 साल कमु करण खां पोइ असां खे वरी मुख़्तलिफ़ बैंक्स खां ऑफर्स आयूं, छो जो हुते परफॉर्मेंस कईसीं, पंहिंजो सुठो कमु कयोसीं। पोइ UBL, स्टैंडर्ड चार्टर्ड, मुख़्तलिफ़ सफ़र कंदा कंदा उनखां पोइ वरी सऊदी पाक जॉइन कईसीं। सऊदी पाक बैंक जॉइन करण खां पोइ असां करंटली मां सिल्क बैंक में एज़ अ वाइस प्रेसिडेंट आहियां ऐं पोजीशन आहे मुंहिंजी एज़ अ रीजनल हेड। ऐं 3 डिपार्टमेंट ॾिसां पियो, रिकवरी, कलेक्शन ऐं लीगल। सभिनी बैंकुनि में जिते जिते रहियासीं काफ़ी माण्हू हायर कंदा आयासीं पूरी सिंध मां, बिला कंहिं रंग नसल जे। हींअर बि मूं वटि जेका स्ट्रेंथ आहे तक़रीबन 250 माण्हू आहिनि, मेल फीमेल, जेके बिला कंहिं रंग तफ़रीक़ जे, नसल तफ़रीक़ जे, बसि उर्दू स्पीकिंग हुजे, सिंधी हुजे, जेको बि डिज़र्विंग आहे उहे मूं वटि ईंदा विया ऐं मां हायर कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सुठी पोजीशन आहे, अलाह पाक नवाज़ियो आहे। बसि इहे जुस्तजू कयूं पिया पंहिंजी ज़िंदगीअ जी। साईं तव्हांजी महिरबानी। हाणे अचूं था मुमताज़ अली अबड़ो साहिबु। साईं तव्हांजा हिन जे बारे में छा ख़्यालात आहिनि? अदा हिन जा ख़्यालात तव्हां पाण खां बि ॿुधो, पर मूंखे हिकिड़ी वॾी ख़ुशी थींदी आहे जो मां कल्ह बि पुछो त मूं ज़िक्र कयो त जीअं त हुन में इहो ई ज़िक्र हो त जिन खे बि मां कोशिशि कंदी अॻिते आणण जी, साईं वाइस प्रेसिडेंट ताईं माशाल्लाह पहुतो आहे। पर सभ खां वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त जेको शाह साईं सचल सरमस्त सां मुलाक़ात दौरान चयो त जेका देग मूं चाढ़ी आहे उनजो ढकणु ई लाहींदो। त सभ खां वधीक हिन में पोटेंशियल हुयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां खां बि अॻिते निकिरी विया। ऐं सभ खां वधीक मूंखे ख़ुशी इहा थींदी आहे त कोई बि माण्हू हिन वटि नौकरीअ लाइ जॾहिं बि वियो आहे बग़ैर कंहिं सिफ़ारिश जे, ऐं केतिरा ई माण्हू पंहिंजा ॻोठ जा, तर जा, वाक़ुफ़कार ॿिया बेताश आहे, उन्हनि खे पंहिंजो फैसिलिटेट कयो आहे, उन्हनि खे नौकरियुनि में उन्हनि में आंदो आहे। इहा सभ खां वधीक असांजी इहा फितरत आहे त असांखे कंहिंजो कमु करण खां पोइ एॾी ख़ुशी थींदी आहे जो जंहिंजी का इंतिहा कोन्हे का। कुझु माण्हू इहे हूंदा आहिनि कंहिंखे तकलीफ़ में ॾिसी शायदि ख़ुशि थींदा हुजनि, पर असांखे माण्हुनि जे कमु करण खां पोइ तस्कीन मिलंदी आहे, उहो बसि उहा असां ते कुदरती नेमत आहे। सो अकरम माशाल्लाह, अलाह ताला हिनखे अञा मज़ीद नवाज़े। असांजी सोच, तवक़ुआत, उमीदनि खां वधीक कमु करे थो, होशियार बि आहे, क़ाबिल बि आहे, ओबीडेंट बि आहे। हर लिहाज़ खां हिन अलाह ताला हिनखे तरक़ी ॾे, तमामु अॻिते आहे। महिरबानी साईं तव्हांजी महिरबानी। तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी, असांखे ॾाढी ख़ुशी थी।